खां अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक़ ठटे ज़िले जे आख़िरी हद वारे रेलवे स्टेशन मीटिंग लॻ रेलवे ट्रैक वेझो कोयले जी ख़तरनाक खोटाई जारी आहे, जंहिं करे रेलवे ट्रैक खे नुक़सान पहुचण जो अंदेशो वधी वियो आहे। पर अञा ताईं पाकिस्तान रेलवे जे आला अख़्तियारनि हिन जो को बि नोटिस न आहे वरितो। इन सिलसिले में कोहिस्तान जे समाजी अॻवान मोहम्मद बख्श बिरोही ऐं ॿियनि चयो आहे त कोहिस्तान पट्टी मदनियात सां मालामाल आहे, जिते कोयले जी खाणियुनि मां कोयलो कढण जो सिलसिलो पिणु जारी आहे। मोहम्मद बख्श बिरोही ऐं ॿियनि इंकशाफ कंदे चयो त टालके ठटे जे रेलवे स्टेशन मीटिंग जे वेझो वारनि इलाइक़नि में रेलवे ट्रैक जे बिल्कुलु वेझो बास ठेकेदारनि पारां गैर क़ानूनी ख़तरनाक कोयले जी खोटाई तेज़ी सां जारी करे छॾी आहे, जंहिं सबबि ज़मीन धुॿजण सां गॾु रेलवे ट्रैक खे सख़्तु ख़तरो लाइक़ु थी वियो आहे, जंहिं ते मकानी माण्हुनि सख़्तु ॻणिती जो इज़हार कंदे चयो आहे त जेकॾहिं फौरी क़दम न खयां विया त वॾो हादसो पेश अची सघे थो, छाकाणि त रेलवे ट्रैक जा बुनियाद कमज़ोर थींदा पिया वञनि। हुननि चयो त कोयले जूं खाणियूं रेलवे लाइन जे बिल्कुलु वेझो आहिनि ऐं किथे किथे त ट्रैक जे हेठां बि वञी रहियूं आहिनि, जंहिं सबबि ज़मीन अंदरि खां ख़ाली थी रही आहे। ऐं समाजी अॻवान मोहम्मद बख्श बिरोही वधीक चयो त असां रोज़ ॾिसूं था त ज़मीन वेहण शुरू थियण करे रेलवे ट्रैक जो बुनियाद कमज़ोर थींदो पियो वञे। उन सूरत में जेकॾहिं ट्रेन तेज़ रफ़्तारी सबबि गुज़रे थी त ज़मीन वेहण करे वॾो हादसो पेश अची सघे थो। हुन चयो त हिन मसइले बाबति केतिरा ई भेरा लाॻापियल अख़्तियारनि खे इतलाह ॾिनो वियो आहे, पर इंतिज़ामिया को बि क़दम खणण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त संदन इलाइक़े में जेका कोयले कढण लाइ खोटाई थी रही आहे उहा ग़ैर क़ानूनी तरीक़े सां थी रही आहे, जंहिं में को बि हिफ़ाज़ती बंदोबस्त न आहे थियल, जंहिं करे मकानी रहाकुनि तोड़े रेल गाॾियुनि में सफ़र कंदड़ माण्हुनि जे ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। जेकॾहिं फौरी तौर ते हुननि सरगर्मियूं खे न रोकियो वियो त उहो कंहिं वॾे सान्हे जो सबबु बणिजी सघे थो। हुननि वधीक चयो त रेलवे खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरन कोयले जी गैर क़ानूनी खोटाई खे बंदि करे रेलवे ट्रैक खे महफ़ूज़ बणायो वञे। यादि रहे त हिन खां अॻु बि कोयले जे खाणियुनि में सहूलियतूं न हुजण करे केतिरा ई पुरियत फोत थियण समेत मज़ूर बणिजी विया आहिनि, जिन जे बि केर बि मालिकी करण या उन्हनि जे ख़ानदाननि जे सार संभालण वारो न आहे। उन करे पाकिस्तान रेलवे ॿियनि अख़्तियारनि खे घुर्जे त हिन तरफ़ ध्यानु ॾेई रेलवे ट्रैक खे इम्कानी नुक़सान खां बचाए रेलवे लाइन खां परे कोयले जी खोटाई क़ानूनी तरीक़े सां करे कमु कंदड़ पुरियतनि खे घुर्बल समूरियूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि, जीअं पुरियत बि महफ़ूज़ रही सघनि।